जेके हाणे मां जुमला बयान थो कयां तव्हांजे साम्हूं, हर जुमले ते क़ुरान मां हदीस, क़ुरान मां ई हदीस मां था निकिरनि। हर जुमलो मुंहिंजो ठाहियल जुमलो न आहे, हदीस जो तर्जुमो। ॿुधंदा दिल हाज़िर आहे। मदीने वारे साईं जी निगाह खे अल्लाह पंहिंजे दीद, पंहिंजे ॾिसण जे पावर जो मज़हर बणायो। अख मुस्तफा जी हुई, पावर अल्लाह जी ज़ात जो। अख मदीने वारे साईं जी हुई, ॾिसण वारो कमाल, कुवत, कुदरत मुझे खालिक, मुझे मालिक, मुझे रब जी ज़ात जी हुई। इन जे करे हुजूर जे निगाह में रहमत हुई, हुजूर जे निगाह में बरकत हुई। हुजूर जे अॻियां ॾिसंदा हुआ, जीअं पुठियां ॾिसंदा हुआ। चओ, जीअं अॻियां ॾिसंदा हुआ तीअं पुठियां ॾिसंदा हुआ, जीअं वेझे ॾिसंदा हुआ तीअं परे ॾिसंदा हुआ। हदीस जो तर्जुमो आहे। मदीने वारा साईं जीअं ज़ाहिर ॾिसंदा हुआ तीअं बातिन ॾिसंदा हुआ। जीअं जिन्ननि खे ॾिसंदा हुआ तीअं मलाइकनि खे ॾिसंदा हुआ। जिन अखियुनि सां इंसाननि खे ॾिसंदा हुआ, उन अखियुनि सां ख़ुदि ख़ालिक जी ज़ात जा जलवा ॾिसंदा हुआ। जिन अखियुनि सां अबू बकर खे ॾिठऊं, उन अखियुनि सां जिब्राईल खे ॾिठऊं। उन अखियुनि सां जिन सां उमर फारूक खे ॾिठऊं, उन ई अखियुनि सां मीकाईल खे ॾिठऊं, इसराफील खे ॾिठऊं, इज़राईल खे ॾिठऊं, मलौल आला जे फरिश्तनि खे ॾिठऊं। जिन अखियुनि सां दुनिया में मदीने जा बाग ॾिठऊं, मदीने में वेही जन्नत जा बाग। सोना हबीब निमाज़ पिया पढ़ाइनि, निमाज़ पढ़ाईंदे ॿ बिखूं अॻिते वधिया, निमाज़ पढ़ाईंदे ॿ बिखूं अॻिते वधिया। वरी ही हथ मथे लंबो कयो, जेका शइ पकड़बी आहे, वरी हथ मुबारक हेठि कयो, निमाज़ पूरी कयो। सहाबा जूं मुश्ताक नज़रूं मोहम्मद मीर जे चेहरे, या रसूल अल्लाह, अॼु ही जेको तव्हां अमल कयो ईअं अॻे त कोन ॾिठो होसीं। साईं फरमायो त हींअर जेॾी महिल निमाज़ पे पढ़ायुमि, जन्नत मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं हुई, बेहिश्त पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो। जन्नत में अंगूरनि जा छुपा लड़कनि पिया, हे जीअं तव्हां बतियूं लड़कनि जी। साईं फरमाया हथ ॾिघो कयो त इहो अंगूरनि जो छुपो पकड़िया। जे हिकिड़ो छुपो पकड़े हिते मदीने में रखा, क़यामत ताईं मुंहिंजी सॼी उम्मत खाए हा, पर हिकिड़ो छुपो अंगूरनि जो कोन पकड़े। पेर मदीने जी सरज़मीन ते, नज़र जन्नत ते, जन्नत जे बागनि ते। रुगे नज़र न पर हथ जी रसाई बि जन्नत में। समझो, मुंहिंजो हथ 1.5 फुट हूंदो, एतिरी रसाई, बसि उहा शइ पकड़े सघां थो जेसिताईं मुंहिंजे हथ जी रसाई हूंदी। पर वाह मदीने वारा, तुंहिंजे हथ जी रसाई। पर जे मुंहिंजो नबी कंहिंखे नज़र करे न, त उन जे हथ जी रसाई भले किथे थी पहुचे। जुम्मे जे ॾींहुं तकरीर पिया कनि, तकरीर कंदे फरमायो त असांजो मुरीद जिते हुजे असांजा परे न। हिकिड़ो मुरीद वेठो हुजे कच्छ हुजे जो, कच्छ पंहिंजा दिलि में सोची त साईं जन वेठा आहिनि किंगरी शरीफ़, मां वेठो आहियां कच्छ भुज में। साईं फरमायो त असांजा परे न आहे, असांजे हथ जी मस्ती रसाई आहे। दिलि में सोची बुज़ुर्ग उन मुरीद खे ॾिसी मुर्की चवा कच्छ त हीअं हथ सां वञा अॻिते। सुभान अल्लाह। हिकिड़ो मुरीद पियो अचे, रोज़े रड़ी वक़्तु मिलण जे लाइ रस्ते में ॾिठे को सोन जो
शरीयत में खैर जायज़ आहे न वञा तो साईं जन वटि मसलो पुछण जे इजाज़त मिली त खणंदुसि न त कोन खणंदुसि पर हाणे पियो हूंदो त ॿियो खणी वेंदो छेड़ो हो माल जो सुकल पोइ ॾेई ढकी ॿियो त केरु न खणे छेड़े में ढके ऐं दरगाह शरीफ़ ते पहुतो साईं हिकिड़ो शरीयत जो मसलो ॿुधायो साईं फरमायो पुट कहिड़ो चइजे रस्ते में का शइ ॾिसे त खणिजे या न खणिजे शरीयत जो मसलो साईं फरमायो खणिजे त न पर छेड़े जे हेठों न निकिरे सुभान अल्लाह मदीने वाले साईं जन्नत जा बाग ॾिठा जहन्नम जा अज़ाब ॾिठा उम्मत जा अमल ॾिठा मुस्तफ़ा जे दीद जी रसाई संदन निगाह सां नज़र कयूं निभागा सभागा थी नज़र कयूं निदोरा सदोरा थी नज़र कयूं नज़र कयूं सुन्या शाहूकार थी नज़र कयूं ग़ुलाम आज़ाद थी विया नज़र कयूं बीमारनि खे शिफ़ा मिली वई नज़र कयूं ग़मज़दनि जा ग़म लाहे ख़ुशहाल थी विया नज़र कयूं त सख़्त दिलि नरम दिलि थी विया नज़र कयूं त यतीमनि खे बादशाह बणाए छॾियो नज़र कयूं त सुन्यनि खे कंगाल माला माल थी विया मुस्तफ़ा नज़र कई त फानी बाक़ी थी विया हुजूर जी नज़र पई त गुनहगार बख़्शिजी विया हुजूर जी नज़र पई त नादान दाना थी विया गाफ़िल ज़ाकिर थी विया काफ़िर मुसलमान थी विया हुजूर जी नज़र सां अंधेरा उजालनि में बदिलजी विया जाहिल आलिम थी विया मुस्तफ़ा जे नज़र पवंदी वई मुनाफ़िक मुख़लिस थी विया बेवसफ़ा हौसला बणिजी विया हुजूर जी निगाह थींदी वई मुसाफ़िर महफूज़ थी विया